ख़ैर जेसर ॾे ख़ैर हुजे माई अञा तू इते घर वेठी आ छो घर में न वेहा को थाने ते वनी वेहा चा अरे मुझो मकसद आ ताली कुआर खे त तैयार कर न भाई के मेहंदियूं मुसाग सिंगार त कराइस न चरी अञा त डी घणो पियो आ अरे जनत जे न तुंहिंजी इहा सुस्ती रही त पोइ भाई इहो सभु कुझु इते ई रही वेंदो सिज लही वेंदो मां चवां थी हल महिलाए तो हली छोकिरीअ खे तैयार कर हाणे ॻाल्हि ॿुध तूं हल बस मां झट घर जो कम खत्म करे पोइ अचां थी कहिड़ा जेसर ॾे ख़ैर हुजे भाई अञा तो भी घर जो कम न कयो आ हाणे छॾ घर जे कम खे सुभाणे करे वठजांइ हलो हलो महिलाए थी ॿियो त ठहियो भला कोन थी कयां भला मानी जो गिरहां त हणी वठां न अरे तूं खॾ ते वेठी छा थी करे उथो न बटे ॾोढा हाणी वठो न बस तूं हल मां जल्दी अचां थी तूं वञ भले भाई जल्दी अचिजांइ ईअं न थिए त वरी मूंखे पंधनि में पूरो करे छॾे तूं हल चङो चङो अच जल्दी गुलाम कादर जमाल ना आयो छा बाबा ने आपको ॾेई आयासीं बस अचण वारो हूंदो रस वॾे जो ख़ैर बाबा खुश हूंदे जमाल हुकुम कयो साईं वॾा असांखे कीअं यादि कयो अथव जमाल तोखे त घणो करे ख़बर हूंदी त रात मुंहिंजो निकाह आ पर जे ख़बर न पे अथई त तोखे मां हाणे ॿुधाए थो छॾियां जी साईं असांखे ख़बर आहे टाइम ते अची वेंदासीं जमाल सिर्फ़ तूं न पर तो ते हिकिड़ी ज़िम्मेदारी रखां थो त मौलवीअ खे बि साण वठी वञां बाबा साईं बाक़ी ही छा जे लाइ बीठो आहे अरे बाबा जमाल ॾाढो को बादशाह माण्हू आहे जे हिन बेवकूफ़ में इहो अकुल हुजे हा त तोखे चवां हा बाबा साईं एतिरो वयल बिना एतिरी ख़बर पवे थी पई जे तोखे ख़बर पए थी त पोइ जमाल ऐं तूं ॿई गॾिजी शाम 7 बजे धारे मौलीअ खे वठी पहुची वञो बाबा साईं असां ॿई पहुची वेंदासीं मौलवीअ खे वठी साईं वॾा असां लाइ छा हुकुम आहे महमूद इहो मज्जू पंहिंजी शरारत खां न मुड़ंदो इन करे तूं ऐं असद ॿई ॻोठ जे ॿाहिरां हर घिटीअ ते हर ईंदड़ वींदड़ ते करड़ी नज़र रखंदा वॾा मज्जू में एतिरी हिमत ई कोन आहे हा वॾा मज्जू में एतिरो दम ई न आहे जो हू ॻोठ में अची तव्हां मथां हमलो करे मज्जूअ खे मां चङी तरह सुञाणा मज्जू सोच खां ख़ाली आहे ऐं जेको माण्हू बि सोचींदो न आहे उहो कुझु बि करे गुज़रंदो आहे इन्हीअ करे तव्हांखे ॻोठ जे ॿाहिरों वेही ॻोठ अंदरि दाख़िल थींदड़ हर घिटीअ ते नज़र रखणी पवंदी जेको बि नज़र अचे उनखे उते ई भुंजी लाहिजो बाक़ी जेको कुझु थियो उनखे मां पाण ई मोड़ींदुसि बेफ़िक्र रहो वॾा ॻोठ में शकी माण्हू त छा पर पखी बि अंदरि दाख़िल न थियण ॾींदासीं ठीकु आहे तव्हां ॿई हिते ई रहो मां तयारु थी अचां थो Go
लगा पुत्र खैरा जे सिर ॾे खैर हुजे बाबला बाहर मैं खैरा परेशान न थी ये तो खुशी का ठकावा है दिलावर खान जी शादी आ मई खैरा कुछ तो बारूद के बाह लगंदी परेशान मजू बारूद ज़्यान करण अजायो आहे कर डालो ना नचिबा ना अजा बारूद के बाह डरिया बारूद के बाह हाणे ही बारूद लगे पियो त दिलावर खान जी अजायो इस्तेमाल पियो थे दिक्कत डालो ने तो पूरा खानदान खत्म पूरा खानदान की बस नकर मजूद डालो ना नचिबा ना ए कमजोर सुभान अल्लाह अॼु त काइनात जो चंड मुझे घर नहीं आयो है सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाकिम खान मुझी समझ मुताबिक तहाणे खानों सां राब्तो करण घुर्जे वारिस खान अञा छॾे ॾे फिलहाल खानो खे थोरो भॼण दे जॾहिं भॼी साणो थी पवंदो न पोइ असांजी ॻाल्हि हू दिलि सां ॿुधंदो हू त हींअर बि घणो भॼी चुको आहे अञा हुनखे जोश आहे जेकॾहिं असां को बि माण्हू हुन तरफ़ रवानो कयो त मसइलो हुनजे लाइ पैदा थी सघे थो असांजे लाइ बि हाकिम खान जेके हुनखे मसइला खड़ा करणा हूंदा न त हू पोइ बि कोन मुड़ंदो न वारिस खान न जॾहिं खानू जी पहुच कमु न कयो त पोइ मायूस थी वेही रहंदो ऐं सिर्फ़ु हुनखे पुट जी सोच हूंदी कहिड़े तरीक़े सां ज़िंदा वापसि मोटाए ऐं उन वक़्तु असां जेके बि खानू जे अॻियां शर्त रखिया बग़ैर पुछंदे हू क़बूल कंदो वेंदो पोइ बि यार आख़िर असांखे अञा घणा ॾींहं इंतज़ारु करणो पवंदो वारिस खान ॾिसंदासीं त खानो थकिजी पियो आहे उहो ई खानो खे असां इस्तेमालु कंदासीं फ़िलहाल तूं थोरो इंतज़ारु कर ये चाय बैठो ही छा तव्हां पाण चांहि ठाहिया नौकराणी कॾहिं वई आहे मूं जन्नत खे वापसि मोकिले छॾियो वापसि मोकिले छॾियो आहे त पोइ हिन हवेली जो कमु केरु कंदो बाक़ी मां छा लायां तव्हां बीठा छो आहियो वियो ॿुधायो ॻाल्हि छा आहे सुणी ये जेका मिल्कियत आहे बाक़ी इहा कहिड़े कम जी आहे इहा कंहिं बि कमु अची थी सघे बाक़ी घर जो कमु मां पाण न सुणी न कॾहिं बि न घर जो कमु
मां तोखे कॾहिं बि करण न ॾींदुसि। पर आख़िर सॼो ॾींहुं घर में वेही मां छा कंदसि? जे तो अञा बि ज़िद कई न त मां हिन घर में नौकरियाण जी लाइन लॻाए छॾींदोमांइ, लाइन जेके तोखे पलंग तां पेर बि हेठि लाहिण कोन ॾींदियूं। इन जे करे अॼु खां पोइ तूं घर जे कंहिं बि कम में हथ न विझंदी। पर घर वारी जो फर्ज़ आहे त हू पंहिंजे वर जी ख़िदमत करे। जे मुंहिंजी ख़िदमत करण चाहीं थी न त मां जॾहिं बि ॿाहिरां थको टुटो हज़ार परेशानियूं खणी हिन घर में दाख़िल थिया न त सिर्फ़ु हिकु दफ़ो मूंखे मुस्कुराए ॾिसंदीअ न त मुंहिंजा सभु थक दूर थी वेंदा। सुणी, इन खां मथे ॿी कहिड़ी ख़िदमत थींदी? बस मूंखे सिर्फ़ तुंहिंजी इहा मुस्कुराहट घुरिजे। पर तव्हां लाइ मां मानी ऐं चांहि तयारु कंदसि। जे ईअं ई मुंहिंजे साम्हूं वेही मुस्कुराईंदी रहंदी न त सॼी ज़िंदगी मां बुख ते ई गुज़ारे छॾींदुसि। पर तोखे पंहिंजे साम्हूं उथण कोन ॾींदुसि। अचो खाना अचो। छाला खमीसा खाना? खैर तव्हां ॿुधायो। खैर त नाहे खमीसा खाना, तॾहिं त तो ॾांहुं आया आहियूं। आचर हूंदो हुयो त कॾहिं कॾहिं चकर ॾींदा हुआ। आचर खां पोइ पहिरियों चकर आयो आहियां। कहिड़ी ॻाल्हि कयां खमीसा, हिन वक़्तु हर को पंहिंजे कम में मसरूफ़ आहे। आचर जो पलांद कोन कई छा? आचर त पुलिस जे मुक़ाबले में मारिजी वियो। असल हुनखे ख़त्म करण वारा कमाल खान ऐं मुजीब हुया। पुलिस जो सिर्फ़ नालो हुयो। इहा तोखे कीअं ख़बर पई? पुलिस मुक़ाबले खां पहिरियां मूंसां ॻाल्हायो हुयईं त मुजीब ज़ख़्मी करे विधो आहे। मुजीब आचर खे ज़ख़्मी कयो? मां जीअं ई उते पहुतुसि त मूंखां पहिरियां पुलिस आई उते, जंहिंखे आचर पंहिंजी गिरफ़्तारी ॾिनी। पर पोयां कमाल खान पुलिस खे पैसा खाराए कूड़ो मुक़ाबलो कराए छॾियो। चइबो त आचर सां धोखो थियो। तव्हां ॿुधायो कीअं अचणु थियो आहे? मुंहिंजे छोकिरे खे अगवा कयो वियो आहे। तव्हांजे नंढड़े खे? जी खमीसा। चइबो त हुन जांच लाइ हिन तरफ़ निकिरी आया आहियो। सिर्फ़ु मूंखे एतिरी ॼाण घुरिजे त हिते उहे कहिड़ा कहिड़ा माण्हू आहिनि जिन जो वास्तो मूसा खान ऐं नजीब वारनि सां आहे। ज़ाहिरी त को बि कोन सोचे थो, बाक़ी जांच करणी पवंदी। जल्द मां जल्द इहा जांच मूंखे करे ॾे। मां तो तरफ़ जल्द चकर काटींदुसि। ईअं तव्हांखे वञणु कीअं ॾींदुसि? राति रहो त कचहरियूं कयूं। हा जूं कचहरियूं कंदासीं खमीसा खान, पर हिन वक़्तु यार टाइम कोन्हे। कंहिं ॿिए दफ़े ज़रूरु कचहरी कंदासीं। सामान सॼो ठाहे छॾियो अथऊं, बाक़ी वञी रहंदी रुगो खटूं। ओ अदा ये खटा असांजो ना न असांजो खटूं। अदी ओ अदी खटूं खणी हलंदासीं त उते कमु ॾींदियूं। पहिरां जे सिर ॾेखारियो हुजे। अदा हाणे वक़्तु अचे वियो आहे पलंग ते सुम्हण जो। अञा बि तोखे बदनसीबी त इहे खटा खयूं हलो। अम्मा उते एतिरा पलंग हुजनि बि त सही न। पहिरां जे सिर ॾेखारियो हुजे। अमड़ ख़ुदा तरसी कर, हेॾी वॾी हवेली आहे हवेली। को असांजे घर जे तो हेतिरो घर राजा त रुगो ॿ खटा रखी वेठा हुजो। हा हाणे अदा सामान से जल्दी कर, हाणे हलण अची कयो। हलो हलो अदी उथी अदा। अम्मा लटा कपिड़ा त सभु कया अथई न? अम्मा उहे ॿ पेटियूं अॻई तो वञी छॾे आयो आहे परते। हा हलो ता ओ जॾे घर मिठा अरे
ख़बरदार तुंहिंजो कर हलिया हलिया बीहो त अंबड़ को लटड़ो त चङो पाइजे हुनखे बि माण्हू त न कुझु चवनि घटि वधि इहो बि शुक्र आहे त लॾो खयूं था वञनि लथो इहो बि मथे जो सूर राजेश्वर ॾे ख़ैर हुजे तूं परेशान न थी गुलाम कादर न थी परेशान तोखे बि उते नौकरी वठी ॾींदसि पक्का हाओ हाओ दोडा न फोटार चङो हाणे असां हलूं था अदा हलो हलो आंटी हलो हाणे मां वठी थी वियुसि हलो वठी थी वई त तोखे मोला मोला गॾु हूंदासीं माना परे न थींदुसि मां अजी सामान ठाहे रख सुभाणे वापसि हलूं था पर दादा तूं त चयो त जेसिताईं दिलावर न ईंदो असां न हलंदासीं अजी मूं चयो पर हाणे सोचां थो त जेकॾहिं दिलावर खां असां परे रहियासीं न त दिलावर हुते अलाए कहिड़ो भंग में रंग मिलाई वेठो आहे इहा त मां पहिरियां ई ॻाल्हि कयां पई पर तूं चयो त हलणो आहे इहा ग़लती थी आहे मूंखां जे ग़लती कई आहे न त कुझु ॾींहं सब्र कर न दी न हाणे सब्र न आहे करणो तूं पंहिंजो सामान ठाहे रख सुभाणे वापसि हलंदासीं कमाल खान बाबा तर बरी पियो आहे हाणे तोखे होशियारी सां हलणो पवंदो बाबा साईं अहिड़ी ॻाल्हि आहे छा करा तोखे केरु मारींदो तूं पंहिंजो खुटको न कर हिनखे त पंहिंजे सिर जी आहे कमाल खान खानू पंहिंजे फिराड खे सच साबित करण लाइ कुझु न कुझु ज़रूरु कंदो बाबा साईं हिन कतखानो इन्हीअ केस मां जान छॾाइण जी ज़रूरत में आहे बाबा साईं ईअं छो था कयो जंहिं ने खानू हाज़ुरी ते मोटे उन ॾींहुं अॻु वठी ख़तमु कयोसि ॻाल्हि कम जी कई थी मिरण पर बाबा साईं शहर में खानू खे ख़तमु करणु ॾाढो मुश्किल थींदो कमाल खान जेकॾहिं हाज़िरी ते वेंदे शहर में या कोर्ट में खानू मथां हमलो थियो त असां मथां शक कोन थींदो ॿियो कहिड़ो दुश्मन अथसि जो खानू उन मथां पंहिंजो शक ॾेखारींदो कंहिं मथां बि इल्ज़ाम अची सघे थो कमाल खान ऐं असां पंहिंजा हथ साफ़ ॾेखारण में कामयाब ईंदासीं ठीकु आहे बाबा साईं जेकॾहिं तव्हांजी इहा ई मर्ज़ी आहे त पोइ हिन हाज़िरीअ ते मां मीरण खे साण करे वञा थो ऐं न कमाल खान न तूं न मीरण खे ॿियो हमरा साण ॾींदासीं जीअं खानू हाज़िरी तां मोटे ऐं कोर्ट जे दर ते पहुचे तीअं हुनखे ॿुधाइनि खानू खे त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर आहे कारीगर ते पेर